ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन नवां सां शेयर कयूं त नओं तेरो वेझो ॻोठ पंजो देरो में हथियारबंद हथां नौजवान मारिजी वियो आहे। जवाबदार फायरिंग करे 40 वरियनि जे दोदो शेख के क़त्ल करे छॾियो आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन नवां सां शेयर पिया कयूं। नओं तेरो वेझो ॻोठ पंजो देरो में हथियारबंद हथां नौजवान मारिजी वियो आहे। वाक़ई अपडेट कंदा हलूं त नओं तेरो जे ॻोठ पंजो तेरो में हथियारबंद हथां नौजवान मारिजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, जवाबदार फायरिंग करे 40 वरियनि जे दोदो शेख खे क़त्ल करे छॾियो आहे। अपडेट करे रहिया आहियूं अव्हांखे अहम ख़बर खां। नओं तेरो जे ॻोठ पंजो तेरो में हथियारबंद हथां नौजवान मारिजी वियो आहे। जवाबदार फायरिंग करे 40 वरियनि जे दोदो शेख खे क़त्ल करे छॾियो आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन नवां सां शेयर पिया कयूं त नओं तेरो वेझो ॻोठ पंजो देरो में हथियारबंद हथां नौजवान मारिजी वियो आहे। जवाबदारनि फायरिंग करे 40 वरियनि जे दोदो शेख खे क़त्ल करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अव्हांखे ॾींदा हलूं त नओं तेरो जे ॻोठ पंजो तेरो में हथियारबंद हथां नौजवान मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं रशीद अबड़ो खां। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल नौंदेरो थाने जी हद ॻोठ पंजू देरो में संगावती तकरार तां शेख बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़े बाद जवाबदारनि 40 वरनि जे ॻोठाणे दोदो शेख खे क़त्ल करे छॾियो आहे। दोदो शेख ॿुधाए पियो वञे त सिरनि जे पटे ते मज़दूरी कंदो हो। काल शाम जेको आहे त शेख बिरादरी में जहिड़े खां पोइ ॿुधाए पियो वञे त नौंदेरो थाणे ते एनसी दाख़िल कराई हुई, पर पुलिस पारां जवाबदार गिरफ़्तार न करण खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर जवाबदारनि जड़ो करे जेको आहे त मक़तूल नौजवान दोदो शेख खे जेको आहे त क़त्ल करण खां पोइ फ़रार थी विया आहिनि। अहिड़ो इतला मिलण खां पोइ नौंदरो पुलिस वाक़े हंधि पहुची मक़तूल जो लाश नौंदरो अस्पताल खणी आई, जिते संदसि पोस्टमार्टम कयो पियो वञे। इन ॾिस में मक़तूल जो वॾो भाउ आहे बुज़ार शेख, हुनजो चवणु आहे त अख़्तियार शेख ऐं संदसि साथीनि जेको आहे त मुंहिंजे भाउ खे जेको आहे त संगावती तकरार सां क़त्ल थियो आहे। अहिड़ो जेको आहे त इतलाउ असां जेको आहे त नौंदरो पुलिस खे ॾिनो, पर पुलिस हिन वक़्त ताईं को बि क़दम न खयो आहे। हुननि घुर कई आहे त इंसाफ़ करे खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ। अहम ख़बर आहे नाज़रीन अव्हांखे अपडेट पिया कयूं त नओं तेरो वेझो ॻोठ पंजू तेरो में हथियारबंद हथां नौजवान मारिजी वियो आहे। जवाबदार फायरिंग करे 40 वरनि जे दोदो शेख खे क़त्ल कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अव्हांखे ॾेई रहिया आहियूं त नओं तेरो जे ॻोठ पंजो तेरो में हथियारबंद हथां नौजवान मारिजी वियो आहे। जवाबदार फायरिंग करे 40 वरियनि जे दोदो शेख खे क़त्ल करे छॾियो आहे।